प्यारा साथी, मूंखे त सम्झ में नथो अचे त तव्हां हेतिरो सॼो सुठो सुठो ॻाल्हायो आहे, उनखां पोइ मां तव्हांखे वधीक छा थी ॿुधाए सघां। पर पहिरीं ॻाल्हि त मां साहित्य अकादमी जी सचुपचु शुक्रगुज़ार आहियां, जंहिं गुज़िरियल साल आई थिंक इट वॉज़ 11th डिसंबर जॾहिं एजो उत्तम जे 100 साल जनमदिन जे मौक़े ते प्रोग्राम कयो हो। ऐं हाणे वरी थोरी देरि आहे, 28 सेप्टेंबर मम्मीअ जो जनम ॾींहुं मल्हायो वञे थो, पर अॼु असीं 13 डिसंबर ते ई सिम्पोज़ियम करे रहिया आहियूं। वरी बि देरि आया दुरुस्त आया, हले थो। सिंधीअ में हेतिरो सभु कुझु जेको असांजो कमु करे रहिया आहियूं, थोरा माण्हू ॾिसी अफ़सोस त थिए थो। ठीकु आहे, असीं ज़रूरु कुझु न कुझु वधीक कंदासीं, ज़रूरु हिनखे बि इम्प्रूव कंदासीं। सो मेन ॻाल्हि आहे त मुंहिंजी मम्मी सुंदरी उतमचंदाणी, जंहिं ते मूंखे ॾाढो वॾो फ़ख़ुरु आहे, नाज़ आहे मूंखे पंहिंजे माइटनि ते। सचुपचु उहे ॿार ख़ुशनसीब आहिनि जिन जा माइट एतिरा सुलझल दिमाग़ वारा पंहिंजे ॿोलीअ लाइ, पंहिंजे जातीअ लाइ कुझु करे कनि था ऐं पंहिंजो नालो बि कढनि था। त उनजो असरु त असां ते पवणो ई आहे न, ऐं असरु पॉज़िटिव लिटरेचर जे हिसाब सां, साहित्य जे हवाले सां ज़रूरु थींदो। तव्हां सभिनी खे ख़बर आहे त सुंदरी उतमचंदाणी ॾाढी प्यार वारी शख़्सियत हुई। उहा ॿाहिरि बि माण्हुनि सां ॾाढे प्यार सां हलंदी हुई, घर बि असां ॿारनि खे बि कॾहिं मार न ॾिनी आई, कॾहिं असां चमाट कोन हईं असांखे ॿारनि खे। असीं 2 भेनरूं, ईअं त ॿई छोकिरियूं थोरियूं वधीक दॿियल कॿियल थींदियूं आहिनि, घणो बहस न कंदियूं आहिनि, थोरी वधीक समाजूं थींदियूं आहिनि मुंहिंजे हिसाब सां। त असां 2 भेनरूं हूंदा हुआसीं ऐं मम्मीअ जूं जाम ॻाल्हियूं मूंखे यादि आहिनि। पहिरीं ॻाल्हि त मां रुॻो इहा चवंदसि त हुन जीअं ॿियनि खे प्यारु ॾिनो, तीअं असांखे घर में ॾाढे प्यार सां पियालियईं। कॾहिं बि चमाट त न हयईं, पर जॾहिं संस्कार, जेके असांखे संस्कार अॼु बि असीं ॾिसूं था त घणनि ॿारनि में आहिनि ई कोन। सुठो थिजे, कूड़ न ॻाल्हाइजे, ग़रीबनि ते थोरो रहम कजे, दान धर्म कजे, इहे सभु ॻाल्हियूं असांखे माउ सेखारियूं। पर कॾहिं बि ईअं चई करे न ॿुधायईं। जे घर में को ज़रूरत वारो माण्हू ईंदो हो, का ज़रूरतमंद लेडी ईंदी हुई जंहिंखे तकलीफ़ हूंदी हुई, घर में पंहिंजे मसइला हूंदा हुआ, त उन्हनि सां भई ॻाल्हियूं ॿोलियूं उन्हनि जूं ॿुधंदी हुई, उन्हनि खे ॿुधाईंदी हुई। ऐं जे पैसे पंजर जी का ज़रूरत पवंदी हुई त उन्हनि खे उहा मदद बि कंदी हुई। जेतोणीकि असीं बिल्कुलु विचोले तबिके वारा हुआसीं, माना पैसे जी असां वटि ईअं नथो चई सघिजे त असां जाम पैसा हुआ। अॼु जेका असांजी हालति आहे, अॼु जेका असीं 2 भेनरूं आहियूं, जंहिं पोज़ीशन में आहियूं, जंहिं नमूने असीं ख़र्चु करे सघूं था, काश उन वक़्तु असां वटि एतिरा पैसा हुजनि हा, त मूंखे लॻंदो ई आहे त असांजे घर जूं हालतूं त सुठियूं हुजनि हा, पर सिंधी ॿोलीअ जे इम्प्रूवमेंट ते, प्रमोशन ते घणो असरु पए हा। जीअं त जॾहिं सिंधू संसार, सिंधू समाचार अख़बारूं डेली हलंदियूं हुयूं, तॾहिं मुंहिंजे फादर खे यानी एजो उत्तम खे पैसे जी काफ़ी तकलीफ़ हूंदी हुई, असांखे ॾाढी तकलीफ़ हूंदी हुई। ऐं मम्मी कोशिशि कंदी हुई त इन ॾस में बि उहा कुझु करे, इन जे लाइ हुन कुझु प्रोग्राम्स कया, कुझु कल्चरल शोज़ कया। पर उन वक़्तु सचुपचु असांजे सिंधियुनि में जेका पंहिंजे ॿोलीअ लाइ को प्यारु प्रेम बिल्कुलु नदारत। हर कंहिंखे अॼु ॾींहं वांगुरु, जीअं अॼु बि माण्हू चाहिनि था त मुंहिंजो फ़ोटो अचे, मां कमु करियां न करियां, पर मुंहिंजो फ़ोटो अख़बार में अचे, मुंहिंजो फ़ोटो हाणे वरी नई ॻाल्हि शुरू थी आहे, सोशल मीडिया ते अचे, फेसबुक में माण्हू मूंखे पुछनि। उन्हनि ॾींहंनि में बि ईअं हूंदो हो, केरु कोन विच में ईंदो हो। सो मां सोचां थी त पैसे जो हमेशह मान रहियो आहे सदाईं खां, ऐं असां सिंधियुनि वटि पैसो बि इलाही आहे, पर अफ़सोस इहो आहे त दिलि कान्हे, कुझु सोच कान्हे। असांखे इहो नथो सम्झ में अचे त असीं जेकर पंहिंजी जातीअ लाइ, पंहिंजी ॿोलीअ लाइ छा करियूं, छा कहिड़े नमूने में अॻिते वधायूं। सो मूं ॻाल्हि ते कई त मम्मीअ असांजे जेके संस्कार विधा उहे बि मिसाल ॾेखारे, मिसाल ॾेई। वेझराई में मूं ॾिठो त हिकु माता ऐं पिता 2 किताब खणी वेठा आहिनि, ऐं उन्हनि जो नंढो पुटु
शायदि 5 साल जो मस हूंदो, सोशल मीडिया ते ई ॾिठुमि, उहो पंहिंजो मोबाइल खणी अची वेठो हलाए, पोइ हुन निहारियो साॼे पासे त मम्मी किताब पई पढ़े, पोइ निहारई ॾाए पासे त ॿियो किताब पियो पढ़े पीउ मुंहिंजो, उथी वञी करे चुप करे मोबाइल रखी किताब पढ़णु आयो। त मां सोचां थी सचमुच मम्मीअ डैडीअ असांखे इन नमूने में इहे संस्कार विधा। जीअं मूं तव्हांखे ॻाल्हि पे ॿुधाई त को पासे में हिकु माई हूंदी हुई, हुनजो घोटु हुन ते ॾाढो सचमुच ज़बरदस्त ज़ुल्म कंदो हो, एतिरे क़दुरु जो हुनखे चईं त घासलेट इहो हाणे खणी इहो घासलेट तुंहिंजे मथां विझां। एतिरे क़दुरु ॻाल्हियूं थींदियूं हुयूं जेके असीं घर में ॿुधंदा हुआसीं, मम्मी हुननि खे कीअं सम्झाईंदी हुई, कीअं हुननि जो सोल्यूशन्स कढंदी हुई, तीअं अॼु उहे ॻाल्हियूं असीं करियूं पिया। असांजे मन ते उन वक़्त जो जेको असरु आहे उहो अॼु बि आहे। उन जी जेका लिखण जी ॻाल्हि हुई, कॾहिं मूंखे, मूं MA कई सिंधीअ में, पर मूंखे कॾहिं कोन चयो भई अचु वे असीं तोखे पाढ़ियूं या कीअं, अहिड़े क़िस्म जी हुननि महिनत सचमुच मूं ते कान कई। जे शायदि हू महिनत कनि हा त मूंखे लॻे थो अॼु मां बि का वॾी राइटर थी सघां हा, पर थियसि कान। थी सघे थो मूं में गुण ई न हो उहो लिखणु पढ़ण जो, मूं में ऑर्गेनाइज़िंग जो वधीक तबियत आहे शायदि इन नमूने जी। सो मूं तव्हांखे बि ॿुधायो त मुंहिंजो मम्मी ख़ासि असांखे चवंदी हुई त तव्हीं पंहिंजे ॿोलीअ जी शेवा कयो, जातीअ जी शेवा कयो, पंहिंजो नालो कढो। नालो कीअं कढंदा? दुनिया में हर को माण्हू अचे थो, खाई पी बसि पैदा करे ॿार वरी ईअं ई हलियो थो वञे, दैट इज़ कॉल्ड डूइंग नथिंग। हर को बि ईअं करे त तव्हीं त ईअं न कजो न, तव्हीं कंहिंजा औलाद आहियो इहो सोचिजो, सुंदरी ऐं उत्तम जा ॿार आहियो, तव्हांजो फ़र्ज़ु आहे कुझु न कुझु पंहिंजे समाज लाइ करणु, पंहिंजे ॿोलीअ लाइ करणु, जीअं तव्हांजो नालो हमेशह माण्हू यादि रखनि। यादि रखण जे ख़्याल खां न, पर सुठो कर्म कजे, जीअं यू आर नॉट ऑल्सो रैन लाइक हॉर्सिस। जीअं हॉर्सिस डोड़ंदा आहिनि न, यू डोंट हैव टू बी ऑल्सो रैन, तव्हांखे कुझु जुदा अलॻि हस्ती थियणी आहे। असांजे घर में इहे जेके ईव्स वीकली या इहे मैगज़िन्स हूंदियूं न, असांजो पीउ असांखे कॾहिं पढ़ण ई न ॾींदो हो, आयूं अचण ई न, उहे मैगज़िन्स ई न ईंदियूं हुयूं, उन्हनि जो कॾहिं असां ते भई इहो असरु उबतो सुबतो पए, इन लाइ असां कॾहिं उहे ज़िंदगीअ में न पढ़ियूं हुयूंसीं, ऐं वॾे हूंदे बि थी वियासीं तॾहिं बि कान पढ़ियोसीं। पर सचमुच इन्हनि जो हूअं नेगेटिव असरु शायदि ॿारनि ते पए थो, जेको असां ते कान पियो। मम्मीअ जी ॿोली लिखणी सभु कुझु सुठो, पर कॾहिं मूंखे ईअं मौक़ो न मिलियो। मौक़ा त घणेई आया, असीं पुछंदा हुआसीं कॾहिं कॾहिं त हीअ आखाणी तो कंहिं ते लिखी आहे, कहिड़े कैरेक्टर ते लिखी अथई, पोइ ॿुधाईंदी हुई। पर अफ़सोस अॼु इन ॻाल्हि जो थिए पियो त मूं हुनजे सभिनी आखाणियुनि बाबति हुन सां कॾहिं कोन ॻाल्हायो। किरंदड़ दीवारूं बाक़ाइदे उन्हनि जे घर जी पंहिंजी, माना ॾेर ॾेराणी, इहे सचमुच हुयूं, असांजे कुटुंब जूं पंहिंजूं ॻाल्हियूं हुयूं। ऐं 1953 में जेको नॉवल लिखियो हुन, मां ॼाई आहियां 1951 में, तॾहिं त हुनजी ख़बर ई कान हुई। पर इहो किरंदड़ दीवारूं काफ़ी पोइ MA जे वक़्तु, जॾहिं मूं MA पे कई सिंधीअ में, तॾहिं पढ़ियो हो, तॾहिं उहो मन खे छुही वठे, दर्द दुख थिए, शायदि उहा उमिरि ई कान हुई। इहो हर कंहिं लिटरेचर खे इंजॉय करण जी, सम्झण जी हिकु पंहिंजी पंहिंजी उमिरि थिए थी। ऐं अॼु जॾहिं माला पे उहो ॿुधायो किरंदड़ दीवारूं, अजब पियो लॻे। अॼु बि उहे हक़ीक़तूं, उहे ॻाल्हियूं मुंहिंजे मन में पिया आहियूं त अॼु जे समाज में, अॼु जे ॿारनि खे इहे ॻाल्हियूं त ख़बर ई कान्हनि। असांखे इहे सभु सोशल मीडिया ते विझणु खपनि। तव्हां जेके बि हिते वेठा आहियो, तव्हांखे के बि डायलॉग्स वणनि था, पोइ चाहे उहे सुंदरीअ लिखिया, मालीअ लिखिया या पोपटीअ लिखिया, इहो तव्हां सभिनी जो फ़र्ज़ु थो बणिजे त तव्हीं सुठे नमूने में उन्हनि खे हिकु रील जे रूप में नंढा वीडियोस ठाहे उहे विझो त ॿारनि खे ख़बर पए। बसि मूं त ईअं ई लिखियो त मुंहिंजी मम्मीअ जी लिखणी बैगुणी, सलीस, इस्तलाही ऐं मन खे छुहंदड़ ॿोली आहे।
संदसि नसुर बि नज़म पियो लॻे ऐं हुगा जो किताबु जॾहिं मूं छपायो पई मम्मीअ जो, एक्चुअली उन वक़्तु उनजी तबियत ठीकु कान हुई, उनखे अर्धांग थियो हो ऐं उन हालति मां ॿाहिरि कढण जे लाइ मूं हुनखे चयो अचु मम्मी तुंहिंजा के आखाणियूं कढूं, कुझु आखाणियूं नज़म ॾिसूं, पोइ असीं उहे छपायूं था त तुंहिंजो मन बि पवंदो। ऐं सचुपचु उहा इन स्थिति मां ॿाहिरि निकिरी आई ऐं असां ख़ासि प्रभु वफ़ा जी खे घुराए करे उनजो हिकु हिकु नज़म हुन ॾिठो ऐं उनखे काफ़ी सुठो लॻो। तॾहिं उन महिल मूंखे थोरी उनजे लिखणीअ बाबति, इन अदब लतीफ़ जे बाबति थोरी वधीक सम्झ आई ऐं सुठो लॻो। ऐं अॼु जॾहिं उहे साॻियूं शयूं पढ़ां थी त उहे दिलि खे ॾाढो छुहनि थियूं। इहो सभु उमिरि जो हिसाबु आहे मूंखे लॻे थो। असां इन जे करे मम्मीअ जे चइनि आखाणियुनि ते टेलीफिल्मूं ठाहियूंसीं, छाकाणि जो असां उन वक़्तु ॿियनि सभिनी जो आखाणी पिया लिखूं, कंहिंखां पुछूं पिया भई को सुठो कंहिंखे आखाणी हुजे त असीं टेलीफिल्मूं ठाहियूं। सिंधीअ में असीं सोशल मैसेज ॾेई करे आखाणियूं टेलीफिल्म जे रूप में ॾियणु पिया चाहियूं। त मम्मीअ जूं असां 4 आखाणियूं इन जे लाइ टेलीफिल्मूं ठाहियूं। ऐं अॼु बि विलायती घोट जी ॻोल्हा जेका पंहिंजे सिर हिकु हक़ीक़त आहे, अॼु बि ज़ालूं चाहिनि थियूं त मुंहिंजी धीउ खे जेकर नाठी मिले मूंखे त उहो विलायत में वसंदड़ हुजे, छाकाणि जो उते ॾोकर बि वधीक आहिनि, नालो बि सुठो आहे, भई विलायत में रहंदड़ उनजी धीउ आहे। पोइ उन में हक़ीक़त में ईअं त ऑफकोर्स हर स्टोरी वॉज़ एक्सलेंट नमूने में पेश थी ऐं मधु नाथाणी वई हली आहे, पर कमल नाथाणी वॉज़ डायरेक्टर ऑफ दैट पर्टिकुलर टेलीफिल्म। ऐं सचुपचु असांखे दूरदर्शन ते असां उहे ॾेखारणु शुरू कयूंसीं त इहे सचु पसंदि आहियूं माण्हुनि खे। उहे असां पोइ हाणे सभु यूट्यूब ते विझी छॾियूं आहिनि ऐं हिन जा जेके किरदार उन वक़्तु बि ईअं लॻंदो हो त मम्मी हीअ त तो हिन ते लिखी आहे न, ही कैरेक्टर इहो ई अथई न, हा बिल्कुलु इहो ई आहे। त असुलु सम्झ में न ईंदो त कहाणी लिखणु छा एतिरी सवली आहे, इहो ई किरदारु हिते ॾिठईं, इहो ई लिखियईं, पर असां कॾहिं न करे सघियासीं, असां कॾहिं कुझु न कयो। चाहे मुंहिंजी नंढी भेण ॾाढी होशियारु आहे, लिखणु पढ़ण में मूंखां वधीक बहितरु आहे, पर तॾहिं बि हिन जा जेके 2 नॉवल किरंदड़ दीवारुनि जे बारे में तव्हां ॻाल्हायो, प्रीत पुराणी रीत निराली, हाणे वेझराई में मूंखे ख़बर पई ऐं रादर संध्या मूंखे चयो त किरंदड़ दीवारूं ऐं इहो प्रीत पुराणी रीत निराली जो किताबु आहे न, उहो ॿारनि जे लाइ असां MA जे सिलेबस ते रखियो आहे। त हाणे पढ़णु त अचे नथो सभिनी खे, सिंधी त अचे ई नथी, सिंधी परशो अरेबिक पढ़णु त अचे नथी ॿारनि खे, किताब त सभु परशो अरेबिक बि आहिनि। त मूं सोचियो ठीकु आहे, हाणे मां इहो किताबु ऑडियो में पेश कंदसि। हूअं बि असां सुंदरी उतमचंदानी जूं काफ़ी आखाणियूं ऑडियो में संदसि वेबसाइट ते रखियूं आहिनि। मूंखे ख़बर कान्हे माण्हू पढ़नि था, ॿुधनि था, नथा ॿुधनि, कुझु फीडबैक अचे ई कान थो, छाकाणि जो माण्हुनि खे सचुपचु वक़्तु ई कान्हे पैसनि कमाइण खां सवाइ ऐं खाधो पीतो खाए सुठा लटा पाइण खां सवाइ उन्हनि खे ॿियो कुझु अचे ई कान थो। सिंधी माण्हू असांजी अनफॉर्चुनेटली जाती आहे त छा था करे सघूं, धिकारे त नथा सघूं ऐं धिकारे बि छा कंदासीं असीं। सो मूं बि ॿुधायोमांव त असीं बेसिकली जेका सिंधी ॿोलीअ खे अॻिते वधाइण जी कोशिशि में मूं जॾहिं हुनजो इहो किताबु ऑडियो जे लाइ मूं हिकिड़े मेल कैरेक्टर खे ख़ासि तयारु कयो, भई तूं मेल उनजो मोतीअ जो कैरेक्टर तूं पढ़, सरला जो कैरेक्टर मां पढ़ंदसि ऐं जमुना जो कैरेक्टर हिकु ॿी छोकिरी हुई उनखे चयमि तूं पढ़। ऐं जॾहिं असां इन किताब सां टिनी बि पढ़ियो, असां टई सॼो वक़्तु जो वाह केतिरो न सुठो लिखियलु आहे, आखाणी पंहिंजे सिर ॾाढी सुठी आहे। ऐं सोचो ज़रा कि 50s 55 में इहो जेको किताबु, भई मोहबत में तोखे नाकामी मिली आहे त तूं उनखे विसार, अॻिते वधि। इहा ॻाल्हि अॼु जी ॻाल्हि आहे, वुमेन एम्पावरमेंट जी ॻाल्हि अॼु हले थी। उन्हनि ॾींहंनि में सुंदरी उतमचंदानी इहा ॻाल्हि सोची ऐं लिखी त उनखे हिकु छोकिरीअ अची करे चयो, हिकु ॾींहुं नॉवल पढ़ियईं, चईं दीदी तव्हां मूंखे बचाए छॾियो। चईंसि कीअं मूं तोखे बचायो? उहा मोती प्रकाश ऐं कला प्रकाश जे रिलेशन में हुई। चईं तव्हां ही जेको नॉवल लिखियो आहे कल्ह मूंखे दीदीअ ॾिनो पढ़ण जे लाइ, प्रीत पुराणी रीत निराली, ऐं मूं डिसाइड कयो हो त मां हाणे बसि सुभाणे ते सुसाइड कंदसि।
त राति जो किताबु वेही पढ़ियुमि त किताबु पढ़ंदे मूंखे ईअं लॻो त सचमुच ज़िंदगी हीअं वेस्ट न कजे। जीअं सरला तव्हांजी निकिरी आई उन्हनि हालतुनि मां, तीअं मूं पंहिंजो पाण खे इन ॻाल्हि लाइ पको कयो त मूंखे मरणो न आहे, मूंखे अॻिते वधिणो आहे ऐं मूंखे सचमुच तव्हां बचाए विधो। हाणे माना साहित्य जो एतिरो असरु थिए थो, सुठा कम करण लाइ असांखे साहित्य मदद करे थो, पर इहा ॻाल्हि असीं माण्हुनि खे कीअं ॿुधायूं? इन जे लाइ असां सभिनी खे कमु करिणो आहे। असांजो किताब, आखाणियूं, नॉविल सभु ऑडियो बुक्स में अचणु खपनि। इन कमला मैडम खे बि चवां पई, तूं पंहिंजूं आखाणियूं त घटि में घटि कर। मूं हिकु दफ़ो ईअं ॻाल्हि कई हुई असांजे वासुदेव मोहीअ सां, उनखे ॻाल्हि दिलि सां लॻी ऐं मुंहिंजे ॻाल्हि चवण ते उन पंहिंजूं केतिरियूं आखाणियूं ऑडियो में करायूं, रिकॉर्ड करायूं, ऐं उन त बाक़ाइदे प्रोफेशनली रिकॉर्ड करायूं। माना उन छोकिरीअ खे, माना तमन्ना लालवाणी आहे न, ॼेठे लालवाणी जी धीअ, उनखे बाक़ाइदे उन चयईं वञी स्टूडियो में रिकॉर्ड करे अच। स्टूडियो में वञी का बि शइ रिकॉर्ड कजे थी त सचमुच ख़र्चु थिए थो, पर छा असां सिंधियुनि वटि अहिड़ो को इदारो कान्हे जेको इहो इन जी भरपाई करे, इहे ऑडियो जूं बुक्स ठाहे, बुक्स में ऑडियो में माण्हुनि खे पैसा ॾिए त वञी करे तव्हीं सुठियूं आखाणियूं लिस्ट करे तव्हीं ठाहियो, असीं तव्हांखे बजट ॾींदासीं। सोचो ज़रा, कुझु वक़्त जे अंदरि सुठा सही उचार चवंदड़ माण्हू हिन दुनिया में रहंदा ई कान, पोइ छा थींदो? इन लाइ उधम करिणो आहे, ऐं उधम करण जे लाइ सचमुच त आवाज़ी रूप में जॾहिं असीं कुझु कयूं था, शिकिल त ॾिसणु नथी अचे, त पोइ रोअणु छा जो आहे? छो न अथई सभई पाण खे तयारु कयो? छो न असीं कहिड़ा क्लासिस शुरू कयूं जंहिंमें असीं माण्हुनि खे, जीअं मां शोभा खे चवां पई, उन हाणे वेझराई में हिकिड़ो पोएट्रीअ ते वर्कशॉप कयो, पर छा असीं इहो वर्कशॉप हर टी महीने नथा करे सघूं? करे सघूं था। असांखे टी महीने को न को कॾहिं एंकरिंग जो वर्कशॉप करणु खपे, कॾहिं हुनखे ड्रामा जो कराइण जो वर्कशॉप करणु खपे, कॾहिं ॿियो कुझु करणु खपे। मूं चयोमांसि अॼु लेट्स डू इट जॉइंटली। सिंधी संगत जे तरफ़ां असां हिकिड़ो ॿियो प्रोजेक्ट खयो आहे हथ में, उहो आहे सिंधी लैंग्वेज इंटरनेशनल फाउंडेशन, ऐं उन में असीं सिंधी पर्शो अरबिक लिटरेचर खे अॻिते वधाईंदासीं। त उन में इहा बि हिकु ॻाल्हि अची थी वञे, उन में इहो बि अची थो वञे त असीं सिंधी ॿोली खे अॻिते वधाइण जे लाइ सिंधीअ जा क्लासिस शुरू कंदासीं। जीअं हिंदी क्लासिस हलंदा हुआ राष्ट्रभाषा प्रचार समिति जा, असीं उहे कंदासीं। अॼु खां सवाइ असां जेको सिंधी नौकरी.com शुरू कयो आहे हिकिड़ो प्रोजेक्ट, इहे सभु ॻाल्हियूं जेके आहिनि न असांजे मन में अचनि थियूं, छो? माउ पीउ जो असरु आहे। माता पिता असां ते हलंदे हलंदे वायुमंडल में जेको फैलाव थिए थो न ॻाल्हि ॿोल जो, उनजो असरु थो थिए, ऐं इन जे करे मूं में इहो जज़्बो जाॻे थो त मां चाहियां थी हर सिंधी बचो सिंधीअ में ॻाल्हाए। इहो ई मुंहिंजो उद्देश्य आहे।